अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शुद्ध न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां तहलका रिपोर्टर परवेज़ अली चांडियो जी। मोरो में सिंध यूथ एक्शन कमेटी ऐं जसकम पारां कंबर शहदाद कोट में قومپرست اڳواڻ फ़क़ीर नूर चांडियो जे घर ते चढ़ाई करे मर्दनि औरतुनि मासूम ॿारनि ते तशद्दुद करण ऐं फ़क़ीर नूर चांडियो समेत 12 घर भातियुनि खे खंभे गुम करण खिलाफ अशरफ लिगारी परवेज़ सिंधी सिंगार अली ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फ़क़ीर नूर चांडियो ऐं संदसि घर भातियुनि खे गुम कयो वियो आहे, जंहिं में क़ानून नाफ़ज़ कंदड़ एहलकार शामिल आहिनि जिन अहिड़ी ज़्यादती कई आहे ऐं घर जी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पैमाल कयो वियो आहे। इहो अमल नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हिननि चयो त सिंध सां इश्क करण जे ॾोह में इहो सभु कुझु कयो वञे पियो। हिननि चिता ॾींदे चयो आहे त फ़क़ीर नूर चांडियो ऐं संदसि घर भातियुनि खे ज़ाहिर करे आज़ाद कयो वञे ऐं थियल ज़्यादतुनि जो अज़ालो कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी थींदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी न्यूज़ टीवी।